नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार ऐं आहियां बिशार हसनुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ख़िलाफ़ PTI जे सॾ ते अॼु सॼे मुल्क में मुज़ाहिरा कया वेंदा। कराची, लाहौर, मुल्तान, लोधरान, राजनपुर, बावलपुर ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा कया वेंदा। इस्लामाबाद में PTI जो मरकज़ी एहतजाज F9 पार्क में थींदो। PTI चेयरमैन इमरान ख़ान जी अवाम खे राति 9 वॻे खां पोइ महांगाई ख़िलाफ़ रोडनि ते अचण जी अपील। इमरान ख़ान चवे थो महांगाई अञा वधंदी, अवाम रोडनि ते न आयो त सूरत ख़राब थी वेंदी। मौसमियात खाते मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु बरसात जी कथी करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु इस्लामाबाद, पंजाब, KPK, बलोचिस्तान, गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में वधीक बरसात पवंदी। कराची में शाम जे वक़्तु कुझु इलाइक़नि में फुड़फुड़ जो इम्कानु आहे। बलोचिस्तान में बरसात खां पोइ कोयलो ऐं हरनाई में ॿोॾि जी सूरत। जैकबाबाद वेझो ॻोठु दादपुर जागीर में घरेलू तकरार तां फायरिंग में नींगर क़तल। संदसि पीरसन पीउ ज़ख़्मी। जवाबदार मेहू जखराणी बंदूक जा फायर करे नींगर फारूक जखराणी खे क़तल कयो। ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। मुरली शाह करीम ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न आयो। औरत समेत ॿ ॼणा फौत। सान्यावंदनि, ॻोठाणनि ऐं शहरनि तरफ़ां सिहत खाते खे टीमूं मोकिलण जो मुतालबो। मेड़ में 3 ॾींहं अॻु बॉर्डर वासियुनि नारी खे मोबाइल हथों अगवा बाद जवाबदार मेड़ भरिसां फिटो करे विया। नारी थाणे ते पहुची वई। जवाबदारनि ते अगवा ऐं ज़्यादती जी कोशिश जो इल्ज़ाम। सरहद वेझो ॿिनि तेज़ रफ़्तार ट्रालर्स में टक्कर, हिकु ॼणो फौत, 2 ज़ख़्मी। फौती क़ौमी शरारती हादसे में ड्राइवर मुश्ताक अली फौत ऐं नौमान अली ज़ख़्मी। ऐं मेड़ में पुलिस तरफ़ां फरीदाबाद रोड ते मुबैना मुक़ाबिलो, हिकु जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयल जवाबदार जी सुञाणप अब्दुल गफ़ार तौर ते।